चाकर खान जॾहिं को सफ़ा पर्छो साईं खे पीड़ाऊं ॾींदो हो ऐं पंहिंजनि जा ॾिनल ॾम सीने में साटे रखंदो, पर कॾहिं बि वॾो साईं कंहिंसां शिकायत न कंदो। बसि चाकर खान, मूं वटि तुंहिंजे लाइ ॿुधाइण लाइ सिर्फ़ एतिरो आहे, ॿियो कुझु बि न आहे। ॿियो तोखे ॿुधाइण लाइ मूं वटि कुझु बि न आहे। मूंखे अॼु साईं वॾे जा कुझु आख़िरी जुमिला यादि आहिनि जेके मुंहिंजे करण में अॼु बि गुजरनि था। वॾो साईं मूंखे चवंदो त सावल तो साम्हूं जेको मूंखे पाण खे उघाड़ो करणो पियो सो करे चुकुसि, ऐं चवंदो हो त जेकॾहिं वधीक मुंहिंजे दिलि जा हाल ॿुधंदे त सावल तुंहिंजो हियां ॾरी पवंदो। चाकर खान मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधाए, छा को बि गैरतमंद मर्द मदहोशी वारी हालत में पंहिंजी नंढी नंढी ज़ाल खे गैर मुर्द जे आगोश में ॾिसी सघे थो? ऐं उनखे ॾिसण खां पोइ छा पंहिंजूं अखियूं पूरे सघे थो? पर वॾे साईं पंहिंजी साख इज़त ऐं ग़ैरत खे बचाइण जे लाइ अखियूं ॻोल्हियो। सावल, मूं पंहिंजूं अखियूं पूरे छॾियूं ऐं हर रोज़ उन रब खां मौत जूं दुआऊं घुरण लॻुसि, ऐं मौत बि उन्हनि जे हथां त जीअं रोज़े माशर जॾहिं इंसाफ़ जी अदालत लॻे त इंसाफ़ वटि पंहिंजी सफ़ाई में चवण लाइ के लफ़्ज़ न हुजनि। इहे ई लफ़्ज़ साईं मूंखे हमेशह चवंदो रहियो। बस सावल, बस। इन खां वधीक ॿुधण जी मां ताक़त नथो रखां, न ई मां ॿुधी सघंदुसि। हल चोडर। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।